नाज़िर महफ़िल ख़ास में रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियण शर्ती सब्ज़ी ऐं फ्रूट जे अघ में वाध गरीब मज़दूर तबके सां ताल्लुक़ रखंदड़ अफ़्तारी जो सामान ख़रीदारी करण लाइ परेशान आहिनि। तफ़सील ॾिसूं था तालिब शर जी हिन रिपोर्ट में। रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियण शर्त मुनाफ़ाख़ोर मैदान ते लही आया आहिनि। मीरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मेरवा गोरचाणी, सिंधड़ी, हिंगोरनो, फुलैडियूं, गिरोड शरीफ, बारोमेल, सामारोमोरी, कोट गुलाम मोहम्मद, मीरवा, डिगड़ी, टंड जान मोहम्मद, नवकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रमज़ान शरीफ़ शुरू थियो आहे त उन में फ्रूट ऐं सब्ज़ी जे अघनि में अचानक वाध करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां पुरे रहिया आहिनि। उन में सूफ़, केला, शाही, गिदरा उन्हनि जे क़ीमतुनि में रमज़ान खां कुझु ॾींहं अॻु घटिताई हुई, पर रमज़ान शरीफ़ जो पहिरियों रोज़ो अचणु शर्त महांगाई चोट चढ़ी वई त साॻीअ ई तरह सब्ज़ीअ में तूरियूं, गुआर, सावा मिर्च, भिंडियूं, मेहा, कद्दू, करेला जा अघ बि ॿीण ते विकिरो थी रहिया आहिनि, जॾहिं त ज़िले ऐं तहलके इंतिज़ामिया समेत अहिड़ी तरह मीरपुर ज़िले में सिर्फ़ शहर जी जेका सिटी आहे उन में असिस्टेंट कमिश्नर शाहिदा परवीन जामरो पारां अघनि ते मुसलसिल कंट्रोल करे दौरा करे मार्केटुनि जा अघ चेक कया त किथे ॾंड बि वसूल कया आहिनि, लेकिन शहर जे ॿियनि नंढनि तोड़े वॾनि शहरनि में किथे बि दुकानदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थी सघी आहे, जंहिं करे मुनाफ़ेख़ोरनि खे छूट मिलियल आहे ऐं उहे पंहिंजी मर्ज़ीअ जा अघ मुक़ररु करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। जंहिं लाइ ज़िले ऐं तहलके इंतिज़ामिया समेत टाउन कमेटीअ खे घुर्जे त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं हिन भलारे महीने में अवाम खे फ़ाइदो ऐं रिलीफ मिली सघे। जेकॾहिं ईअं न थियो त हीअ अवाम जेका ग़रीब आहे या मज़दूर आहे उहा रातो ॾींहुं पुलजंदी रहंदी। तालिब शहर, मैरान टीवी, मीरपुर।